सिंध हुकूमत हर शोबे में बेहतरी लाइ कम करे रही है। सेहत के शोबे की बेहतरी ते खास ध्यान दिनो वियो। सिंध में सेहत के आलमी मयार जूं सहूलतूं मुफ्त फराहम कई पई वञनि। सिंध हुकूमत हर दौर में दरपेश चैलेंजिस के बेहतरीन हिकमत अमली से मुंह दिनो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंध हुकूमत की कारकर्दगी और आइंदा की हिकमत अमली के हवाले से ऐवान सदर इस्लामाबाद में मुनक़िद तकरीब के खिताब बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध में तरक्की और इनकलाबी सफ़र ते रोशनी भी विझंदे चयो त सिंध हुकूमत जिना अस्पताल के आलमी मयार बनायो है। कैंसर जो महांगो तरीन इलाज मुफ्त मुहैया कयो पियो वञे। सिंध में पहिरियों भेरो कैंसर के इलाज लाइ साइबर नाइफ टेक्नोलॉजी मुतारिफ कराई। NICVD में मरीजन जो मुफ्त इलाज कयो पियो वञे। सजी सिंध में NICVD तिज़ जूं 11 अस्पतालूं कायम कयूं आहिनि। उन्हनि अस्पतालुनि मां हिक साल में 29 लाख मरीज इलाज कराए चुका आहिनि। तकरीब में वक्ती सदर यूसुफ रज़ा गिलानी, सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमण शरीक। इस्लामाबाद में मुक़रर परॾेही मुल्कनि जे सफ़ीरनि जो वॾो अंग भी शरीक। सिंध के तालीम वारे शोबे में भी नुमाया कदम खया विया। 2008 ताईं सिंध में रुगो 10 यूनिवर्सिटीज़ हुयूं। सिंध में इन वक्त 30 यूनिवर्सिटियूं आहिनि। 2017 में गंबट मेडिकल कॉलेज कायम कयो वियो। शागिर्दनि लाइ स्कॉलरशिप जा प्रोग्राम शुरू कया विया। सिंध 2022 में तारीख़ी बोर्ड के मुंह दिनो। हज़ारे स्कूल मुतासिर थिया। बोर्ड सबब तकरीबन 50% एजुकेशन इंफ्रास्ट्रक्चर मुतासिर थियो। सिंध में 1 लाख उस्ताद मेरिट ते भर्ती किया विया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद में तकरीब के खिताब। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध में गुरबत के खात्मे वारो प्रोग्राम शुरू कयो वियो। पीपुल्स पार्टी के बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ते फ़ख्र आहे। BISP वफ़ाक़ी सतह ते वॾो सोशल सेफ्टी नेटवर्क आहे। सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन लखी औरतुनि के बिना व्याज के कर्ज ॾेई रही है। औरतूं ऑर्गेनाइजेशन का बिना व्याज के कर्ज वठी बाख्तियार बणिजी रहियूं आहिनि। सिंध में सब का वॾो हाउसिंग प्रोजेक्ट तामीर थी रहियो आहे। सिंध में बोर्ड मुतासिरनि लाइ 21 लाख घर ठाहे रहिया आहियूं। खुश अखलाक़ी ऐं अवामी ख़िदमत तरजीह हुजण घुर्जे। जदीद टेक्नोलॉजी आज़रबाईजान तरफ़ां असां लाइ हिकु तोहफ़ो आहे। पाकिस्तान आसान ख़िदमत मर्कज़ लाइ आज़रबाईजान जे गैर मामूली सहकार ते थोराइतो आहे। पाकिस्तान आसान ख़िदमत मर्कज़ सां अवाम खे तमामु घणियूं आसानियूं थींदियूं। आसान ख़िदमत मर्कज़ लाइ मास्टर ट्रेनर्स आज़रबाईजान मां तरबियत हासिल कई आहे। मास्टर ट्रेनर्स ख़िदमतुनि जी फराहमी में अवाम के भरपूर सहूलत फराहम कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो आसान ख़िदमत मर्कज़ जो इफ्तिताह करण बाद तकरीब के खिताब। वज़ीर आज़म के दौरे दौरान आसान ख़िदमत मर्कज़ में मौजूद सहूलतुनि बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। शहबाज शरीफ दौरे दौरान आसान ख़िदमत मर्कज़ जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो जाइज़ो वरितो। ईरान की सूरतयाल ते नज़र आहे। ईरान के मसइल जो पुरअमन हल चाहियूं था। अमन जे लाइ किरदार अदा कंदा रहंदासीं। ख़िते में अमन इस्तेकाम चाहियूं था। उम्मीद है ईरान मौजूदा सख्त हालतुनि मां ॿाहिरि निकिरी ईंदो। परॾेही खाते के तर्जमान ताहिर हुसैन इंद्राबी की हफ़्तेवार ब्रीफिंग। संदसि चवण आहे त असां अमरीकी वीज़ाउनि ते पाबंदियुनि बाबति रिपोर्ट्स ॾिठियूं आहिनि। उन मामले ते अमरीकी अख़्तियारनि सां राब्ते में आहियूं। अमरीका पंहिंजी वीज़ा पॉलिसी ते नज़रसानी करे रहियो आहे। उम्मीद आहे त इमिग्रेंट वीज़ा जी मामूल जी ऑनलाइन प्रोसेसिंग जल्द बहाल थी वेंदी। पाकिस्तान भारतीय आर्मी चीफ के बयाननि खे रद्द करे थो। संदसि इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। भारत तरफ़ां दहशतगर्दी जा इल्ज़ाम सियासी मक़सदनि लाइ घड़ियल बेबुनियाद कहाणी आहे। पाकिस्तान जूं दहशतगर्दीअ लाइ क़ुर्बानियूं आलमी सतह ते तस्लीम थियल आहिनि। पाकिस्तान ख़िलाफ़ भारतीय इल्ज़ाम पाण भारत जी साख खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते जे चौथे ॾींहुं बि नाकारी रुझान। कारोबार दौरान 100 इंडेक्स 611 पॉइंट्स की घटाई खां पोइ 1,81,958 ते अची वियो। हमलो कयो वियो त ख़िते में मौजूद अमरीकी फ़ौजी अॾनि खे निशानो बणायो वेंदो। ईरान अमरीकी इतिहादियुनि खे ख़बरदार करे छॾियो। ईरान विच ओभर में अमरीकी इतिहादी मुल्कनि खां मुतालबो कयो आहे त वॉशिंगटन खे तेहरान ते हमले खां रोकियो वञे। ईरान जे सीनियर एहलकारनि जूं परॾेही ख़ाबरूदारी सां ॻाल्हियूं। ईरान पंहिंजूं फ़िज़ाई हदूं आर्ज़ी तौर बंदि करण खां पोइ ॿीहर खोले छॾियूं। मीडिया रिपोर्ट्स मुताबिक़ ईरान फ़िज़ाई हदूं 5 कलाकनि बंदि रखण बाद फ़िज़ाई हदूं खोले छॾियूं आहिनि। अमरीका ऐं ईरान विच में छिकताण सबबि फ़िज़ाई हदुनि खे बंदि कयो वियो हो, जंहिं सबबि फ्लाइट ऑपरेशन मुतासिर थियो। भारतीय गुजी एजेंसी रॉ सां राब्ते ऐं दहशतगर्दी लाइ टेरर फाइनेंसिंग करण जो केस।
कराची जी दहशतगर्दी तोड़ अदालत 3 जवाबदारनि शाहिद माजिद ऐं शहजाद जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत जो जवाबदारनि खे 5-5 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम। खिपरे में गैस सिलेंडर फाटण सबब 6 ॼणा ज़ख़्मी। खिपरोवा मोड़ ते LPG दुकान ते धमाको थियो। ज़ख़्मियुनि खे सरकारी अस्पताल पहुचायो वियो, जितां खेनि हैदराबाद रेफर कयो वियो।